ये अथव त टैबलेट कहिड़ी तो ये हितां कुतो भाव करे खाधो अथई कुतो कल सुबह खाधो अथई कल आया हूँ बि असांखे कोई रिस्पॉन्स न मिलियो आहे। अॼु आया हूँ भाऊ मोकिलियो आहे हुन डॉक्टर साहब अरे हुन हे डॉक्टर साहब हा इहो डॉक्टर साहब हिन ॾे मोकिलियो हिन डॉक्टर साहब चयो वञो चिनार शहर हाणे वरी असांखे चवंदा त अब्दुल्ला जी प्राइवेट क्लिनिक ते वञो अच्छा ठीकु आहे उतां तव्हांखे मिलंदी जॾहिं सरकारी हॉस्पिटल पर छाजला आहे। भाऊ तव्हांजो नालो छा आहे? इमरान अली मुंहिंजो नालो आहे। किथां आया आहियो? हितो मदई शहर जा मदई सिटीअ जा अच्छा त हिनखे कॾहिं कुते कल्ह खाधो अथई? हा कल सुबुह जो खाधो ॾेखार कहिड़ी जॻह ते हे जेको आहे हे जेको आहे हाणे भाऊ माना जेको आहे तो छा डॉक्टर कोन्हे छा कोई? डॉक्टर आहे डॉक्टर बिठो जो काने साईं कहिड़ो डॉक्टर? भाऊ होॾे मोकिलियो अलाए केरु चए थो चनार शाह काने हे न आहे चनार शाह जी हिते ड्यूटी त आहे कोन आहे छा? डॉक्टर चनार शाह आहे पर कल केतिरे के सब ॿुधाए कि त मां न चनार शाह असांखे जवाब कहिड़ो वञो त वैक्सीन पुराणनि केसनि जी पई आहे हिन मन खे असां लड़ंदासीं तव्हां त साईं मसइलो आहे छा कोई हिते? तव्हां त कोई मसइलो न ईअं ई बीठा आहियो तव्हां भाऊ? स्वीपर हो सफ़ाई वफ़ाई त कोन्हे किथे? अच्छा सही हाणे हिते माना छा था चवनि सुई कोन्हे का? हिते चवनि था प्राइवेट क्लिनिक आहे डॉक्टर अब्दुल्ला जी मरे वञो ठीकु आहे या चिनार शाह जे अस्पताल जो मालिक उहो आहे उहो तव्हांखे जवाबु ॾींदो बाक़ी असां तव्हांखे पर्ची कटेनी आहे या पर्ची तव्हां घर पंहिंजो नाज़रीन अरबा जो ॾींहुं आहे ऐं टाइम जेको आहे घड़ियाल लॻो पियो आहे 1 बजे थिए थो ऐं हीअ हॉस्पिटल जो साॻियो हाल अशर ऐं नशर आहे ऐं को डॉक्टर कोन्हे को हीअ जेको आहे मेडिकल सुप्रीडेंट जी ऑफिस खे साॻियो ई तालो लॻल आहे ख़बर न आहे त को सुप्रीडेंट बि हिते पोस्टेड आहे या न आहे। मेडिसिन जेको आहे मेडिसिन रूम आहे हिनखे बि इहो तालो लॻो पियो आहे। स्टोर आहे इहो स्टोर कीपर साईं स्टोर कीपर किथे वियो आहे? हा साईं DSO ऑफिस जो आहे। अच्छा पोइ इहे दवाऊं वग़ैरह जे हवाले तां को भला कंप्लेन को डॉक्टर कोन्हे छा? कोई कोन्हे डॉक्टर साथे को इहो डॉक्टर वरी कंहिं कयो आहे हिनखे? हा कमु हलाइणो आहे त उहो ARV हुनखे मिले ई कोन थी पियो आहे। सही आहे हिन मदई जी जा जिन खे मासूम बालक आहे हिनखे कल्ह टूनी खां वठी कुते हिनखे चकु विधो आहे ऐं जेको आहे त हीउ हुनजो तव्हांजो छा थिए पियो? भाइटियो आहे तव्हांजो हिन जो नींगर आहे पुटु आहे ऐं हिन भाऊ जो भाइटियो आहे। हिते मदई जी अस्पताल में कल्ह ट्यूनी खां वठी हिते चकर था कटनि अस्पताल में को बि डॉक्टर कोन्हे को अफ़सोस जी ॻाल्हि आहे उहो बि जेको सादिक आहे जेके डॉक्टर था चवनि हितां जा अबोज माण्हू ऐं हितां जो स्टाफ बि माना माण्हुनि खे भुलाए थो पियो ऐं चए थो त डॉक्टर वेठो आहे हालांकि डेंटल जो जेको आहे त सर्जन बि न आहे बल्कि उहो टेक्नीशियन आहे डेंटल टेक्नीशियन आहे ऐं उहो जेको आहे त हिते OPD थो ॾिसे हिन अस्पताल जी। मूंखे सम्झ में ॻाल्हि नथी अचे त हीअ मदई जी अस्पताल हेतिरा सारा जज आया साईं हे जेको आहे त मुहतसिब आला आयो ऐं उनखां पोइ ॿिया टिया जेको आहे त रोज़ विज़िटियूं DSO जेको आहे ऐं होॾां जेको आहे डिप्टी डायरेक्टर आयो पोइ जीअं चइबो आहे सिंधीअ में त पटियो त कुझु बि कोन हिन वक़्त ताईं कुझु बि कोन थी सघियो आहे ऐं उहा ई अस्पताल ईअं ई लॻी पई आहे उहो ई अशर नशर लॻो पियो आहे ऐं हीअ अस्पताल ख़ाली लॻी पई आहे को बि डॉक्टर कोन्हे को ऐं हीअ जेको आहे तो मासूम नींगर जेको आहे तो हिते परेशान आहे हुनजा वालिदैन परेशान आहिनि ऐं साईं त हीअ पर्ची क्लारक आहे ऐं हीअ त मजबूरनि पोइ भाऊ ईअं ई चवंदा न हिते डॉक्टर कोन्हे त पोइ भला छा चवनि ऐं हिते ARV जेका इंजेक्शन आहे उहा बि हिननि खे नथी मिले ऐं हिननि खे चवंदा त तव्हां प्राइवेट स्टोरनि था वञो प्राइवेट क्लिनिक था हलायो वठो हणायो।